जय श्री झूलेलाल। कई माण्हुनि जो मूं वटि मैसेज ईंदो आहे कि असां लाल साईं जी मूर्ति किथां घुरायूं। असांजे शहर में त लाल साईं जी मूर्ति मिले ई नथी। कई माण्हुनि खे पंहिंजे मिटनि माइटनि खे फोन करे लाल साईं जी मूर्ति घुराइणी पवंदी आहे। हिन विच में असांजो कॉन्टेक्ट दादा श्री शंभू हसीजा जी सां थियो, जिन्हनि जी फर्म BDF ज्वेलरी मलाड बॉम्बे में आहे। हिननि जी फर्म भगवान झूलेलाल जी मूर्ति फाइबर ऐं मार्बल पाउडर मिलाए करे ठाहींदी आहे, जंहिंमें प्यारी प्यारी मोहित करण वारी मूर्तियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। जंहिंमें 3 इंच जी मूर्ति सिर्फ़ 99 रुपए में, 5 इंच जी मूर्ति सिर्फ़ 270 रुपए में, इएं करे 8 ऐं 9 इंच जी मूर्तियूं भी हिननि वटि मिली वेंदियूं आहिनि। तव्हां हिननि जे मोबाइल नंबर ते भी फोन करे व्हाट्सएप ते डिजाइनूं घुराए पसंद करे कोरियर जे ज़रिए पंहिंजे शहर में पाण वटि घुराए था सघो। ही कोई फर्म जो एडवर्टाइजमेंट न आहे, सिर्फ भगवान झूलेलाल जी मूर्ति हर सिंधीअ जे घर में हुजे, हिन लाइ वीडियो ठाही वञे पई। हिन लाइ दादा शंभू हसीजा जी असांखे पंहिंजे लेटर पैड ते लिखी भी ॾिनो आहे। असां उन्हनि खां हिन पवित्र कम लाइ कोई चार्ज भी न वरितो आहे। तव्हां भी हिन वीडियो खे वधीक वधीक शेयर कयो, जंहिंसां जे वटि लाल साईं जी मूर्ति न हुजे तो पंहिंजे घर वेठे लाल साईं जी मूर्ति घुराए सघे। जय श्री झूलेलाल।